जिलानी गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल में मौजूद आहियूं जिते 7th क्लास में ॾिसंदो त होम इकोनॉमिक्स जे हवाले सां जेको आहे टीचर्स पंहिंजे स्टूडेंट्स खे सम्झाए रहिया आहिनि। अच्छा, हिन जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि जो तव्हां इहे आर्ट्स ॾियो पिया पंहिंजे स्टूडेंट्स खे, उन्हनि खे अॻिते कहिड़ो फ़ाइदो थी सघे थो लाइफ में? फ़ाइदो सिलाई करे सघनि था, बर्थ आहे डिफरेंट टाइप्स ऑफ बर्थ भरे सघनि था, सिलाई करे सघनि था, हिन जी लाइफ में इलाही कमु ईंदो। असांजो गेम जो पीरियड थींदो आहे तॾहिं गेम खेॾंदा आहियूं। अच्छा, गेम जॾहिं तव्हां खेॾंदा आहियो मतिलबु हिकिड़ा बुक्स तव्हां रिफर कयो था, थ्योरी पढ़ो था, प्रैक्टिकल कयो था, उन खां पोइ जॾहिं गेम में अचो था केतिरा फ्रेश थी वञो? सर इलाही फ्रेश था वञूं, असां इलाही फ्रेश था महसूसु कयूं, असां रांदि खेॾण इन एक्टिव थी वेंदा। हीअ लाइब्रेरी कॾहिं खां क़ाइमु थी आहे? तक़रीबन 3 साल। अच्छा, हिते कहिड़े सब्जेक्ट्स जा बुक्स पिया आहिनि? साइंस, इंग्लिश, उर्दू, सिंधी ऐं हुन खां अलावा डिक्शनरियूं पियूं आहिनि। हिन वक़्तु असां कंप्यूटर लैब जी तरफ़ वञी रहिया आहियूं। हिन स्कूल में पढ़िया आहियो या ॿिए स्कूल में पढ़िया आहियो? असां ॿिए स्कूल खां। उते इहे सहूलियतूं हुयूं? नो सर। छा पढ़ी रहिया आहियो? असां कंप्यूटर जे क्लास में आहियूं। अच्छा, हिते कंप्यूटर तव्हांखे कंप्यूटर टीचर ईंदो आहे, उहो छा पढ़ाईंदो आहे? कंप्यूटर जे बारे में असांखे इंफॉर्मेशन ईंदी आहे। असांखे अगरि कोई मैथ में या कंहिं बि हिसाब न ईंदो आहे उहो असां नेट ते सर्च करे उहो असां हल कंदा आहियूं ऐं ख़बर पवंदी आहे त हाणे हिन में असां जेको क्वेश्चन हुई जेका असां ग़लती कईसीं उहा नेट जे हिसाब सां असां जेका हल कईसीं उनमें केतिरो फ़ाइदो हुयो। अच्छा, CPU छा जो शॉर्ट फॉर्म आहे? सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट। जनरल मैनेजर काइनात बोज़दार हिन वक़्तु असां सां गॾु आहे कि असां हिन स्कूल जे बारे में ॻाल्हि ॿोल कंदासीं। कंप्यूटर लैब हिते कॾहिं क़ाइमु कई वई आहे? कंप्यूटर लैब खे हिते 2 years थिया आहिनि ऐं उन खां अॻु में हिते कंप्यूटर लैब फंक्शनल न हुई। अपार्ट फ्रॉम दिस हिते इंटरनेट जेका आहे उहा बि फंक्शनल न हुई। इहा आदि नफीसो शाह जी महिरबानी आहे, उनजे करे हिते जेके बि असां वटि 20 PCs आहिनि उन्हनि सभिनि PC में इंटरनेट जेका आहे उहा बिल्कुलु फंक्शनल आहे। अहिड़ा स्कूल ॿिए हंधि छो क़ाइमु न थी सघिया आहिनि? बस असली छा आहे त हिमत रखणी आहे, सभु कुझु थी सघनि था। जीअं अदी नफीसा शाह इन स्कूल खे सिंगारियो आहे, मयार कयो आहे, स्टैंडर्ड कयो आहे, ईअं सभु कनि त फर्स्ट क्लास अहिड़ा स्कूल ॿिया बि थी सघनि था। नाज़रीन, असां हिन वक़्तु हेड मिस्ट्रेस जी ऑफिस में मौजूदु आहियूं, मिस कनीस फातिमा। मैडम ॿुधाइजो त केतिरा हिते स्टूडेंट्स इनरोल थियल आहिनि ऐं कमरा टोटल केतिरा आहिनि? टोटल हिते 7 क्लासरूम्स आहिनि ऐं 180 स्टूडेंट्स आहिनि इनरोल थियल। उनमें जेका 6 to मैट्रिक ताईं हिते क्लासिस आहिनि, हाई स्कूल आहे त। अच्छा, हीअ स्कूल असांखे त यकीन नथो थिए त गवर्नमेंट जो स्कूल आहे, सहूलियतूं किथां आयूं आहिनि? सर नो डाउट जेको आहे सो गवर्नमेंट पंहिंजे तरफ़ां कमु करे पई, गवर्नमेंट स्कूल ई आहे, पर गवर्नमेंट में इहा पॉलिसी हले पई त अडॉप्टेशन जी, त कुझु स्कूल्स खे अडॉप्ट कयो थो वञे पियो डिफरेंट NGOs जे तरफ़ां ऐं डिफरेंट जेको आहे सो ट्रस्ट जे तरफ़ां। हीअ ट्रस्ट जे जेको आहे सो अंडर में स्कूल कमु करे पियो। मैडम नफीसा शाह जो जेको आहे सो आहे ट्रस्ट, उन में हीअ कमु करे पियो, त उन जी वजह सां काफ़ी सहूलियतूं आहिनि गवर्नमेंट स्कूल में। तव्हां साइंस लैब ॾिठी, तव्हां कंप्यूटर लैब ॾिठी, उन खां अलावा जेको लाइब्रेरी हिते इस्टेब्लिश थियल आहे, हिते स्कूल में जेको इन्वायरमेंट आहे उहो टोटली चेंज आहे। ट्रेंड टीचर्स आहिनि, टीचर्स खे ट्रेंड कयो वेंदो आहे डिफरेंट जेको आहे सो ट्रेनिंग सेशन्स जे थ्रू, डिफरेंट IBA थ्रू असां हाणे लेटेस्ट जेको आहे सो टीचर्स जी ट्रेनिंग कराई आहे, HMs की ट्रेनिंग थियूं आहिनि। असांखे सिर्फ़ु इहो ॿुधाइजो त हिते जेको एडमिशन जो प्रोसीजर आहे उहो कीअं आहे? जेके ग़रीबनि जा ॿार आहिनि उन लाइ बि मयार साॻियो आहे या अमीरनि जे ॿारनि लाइ मयार हिकिड़ो ॿियो आहे? ही स्कूल ही गरीबनि जे ॿारनि लाइ आहे, हिते मयार साॻियो ई हलंदो आहे। गरीबनि जे ॿारनि लाइ बि, अमीरनि जे ॿारनि लाइ बि हिते बस टेस्ट वठो वेंदो आहे। टेस्ट में जेके क्वालिफाई करे वेंदा आहिनि, 50% खां वधीक मार्क्स खणंदा आहिनि, उन्हनि खे असां हिते जेको आहे सो पढ़ाईंदा आहियूं, छो त असांखे क्वालिटी एजुकेशन जी तरफ़ वञिणो आहे। अवां जो असां स्कूल विज़िट कयो जिलानी गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल, जिते ज़बरदस्त सहूलियतूं आहिनि। कंप्यूटर लैब आहे, उन सां गॾु साइंस लैब आहे, ज़बरदस्त मयार जी तालीम आहे ऐं सब्जेक्ट स्पेशलिस्ट टीचर आहिनि, जेकी वॾी ॻाल्हि आहे। पर जेके असांजे रूरल एरियाज़ में स्कूल्स आहिनि उते त मां तव्हांखे ॿुधायां त जेकी गवर्नमेंट जी रिपोर्ट आहे उन मुताबिक़ 1300 समथिंग ॿिया स्कूल आहिनि जिथे पीअण जो पाणी जेको आहे उहो ज़हरीलो करार ॾिनो वियो आहे। आख़िर इहो सॼी सूरत हाल कॾहिं ठीकु थींदी? अव्हां जी पार्टी वटि सिंध जे हवाले सां छा पॉलिसी आहे? ही वोटर्स अवां जा ई आहिनि, इन लाइ इहे सहूलियतूं कॾहिं मुहैया थींदियूं? इन जो बहितर जवाबु त ऑब्वियसली असांजो मिनिस्टर एजुकेशन ॾींदो, त उहे कहिड़ियूं पॉलिसियूं था ॾियनि।